तोता रहमतुल्लाह अलैहि इमामुल आरिफीन फरमाइंदा त शरीयत असा जे मथे जो ताज आ शरीयत का सवा केर खुदा जे वेजो न थींदो शरीयत हुंदी त अल्लाह जो कुर्ब नसीब थींदो वरना अल्लाह जे कुर्ब जा दर्जा नसीब न थींदा बेटाई साहब रहमतुल्लाह अलैहि बी जगह ते फरमाए तो शीनू शरीयत जा ताबे था तमाम तन के तरीकत जो मन में मच मुदाम हल्या हकीकत सामू मारिफत मकाम जन्नत पीतू जाम कुर के गडिया का पड़ी सुभान अल्लाह ताजी सुभान अल्लाह ॾिसी लाउड पोइते हटी वियो ची दबा सुभान अल्लाह होई कोन चंदा मां वॼा छु हथ मथे तकड़ी जो सुभान अल्लाह ही तव्हां के तकरीर हुन जे करे ॿुधायूं थी वञनि त तव्हां समझो तव्हां के माण्हू गुमराही में विझंदा छो त जिथे अल्लाह जा माण्हू वञो उते शैतान जा माण्हू बि आहिनि न बाबा तव्हां के शैतानियत ॾे वठी वेंदा कुथन कमन में बुरन चवंदा बाबा इहो ख़ुदा जे मिलण जो रस्तो आहे भंगुन वारो चर्शन वारो शराबन वारो ज़नाकारन वारो अल्लाह के नाराज़ बनाइण वारा कम तव्हां खां कराए चवंदा बाबा ही सूफ़िन जो पंहिंजो जहान आहे मां जो हिकु सूफ़ी पर तहीं त सभई हज़रत सैयद अब्दुल कादिर जीलानी गौसे आज़म जा मुरीद आयो बादशाह पीर के मञण वारा बादशाह पीर जो तकरीरूं पढ़ो एक तकरीर के अंदर हजरत गौसे आजम नबी करीम जे शरीयत ते जोर ॾिनो साईं फरमाए शरीयत का सवा का वार ना है को वसीलो ना है को हल ना है का वाट ना है संतन वडियो करामतूं मां हाणे बटे एकड़ी करामत साईं जी ॿुधाईंदो आहियां दिल थी जे तव्हां खे ॿुधाए छॾियां चओ सुभान अल्लाह त ॿुधायां जो त ही आस्थान नक्शबंदी बा है त कादरी बा है इमाम रब्बानी जा भी मुरीद गौसे आज़म जा भी मुरीद सिंध हिंद अरब अजम गौस जो थमन कदम साई मां बे उनय जो गुलाम तहां पढ़ो तो बादशाह पीर जी नजर थी सिंध हिंद अरब अजम गौस जो थमन कदम साई मां बे उनय जो गुलाम मां बे उनय जो गुलाम सरदार वलियन जो दस्तगीर पीर पीरा मीर मीरा सबन जो मीर रखंदो असा ते भरम थींदो असा ते करम साईं मां बे उनय जो गुलाम मोहा आदाहरी उबैदुल्लाह अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार दिसंदुस मां संदुन हरम मूला आहे बाग़ इरम साईं मां बे उनय जो गुलाम मोहा मां बे उनय जो गुलाम मोहा बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि जो कई करामत इब्न तैमिया आहे वहाब जो वडो वहाबिन जे गुरु खटाल जे के खणी चो इब्न तैमिया देवबंदी ब मनीनस अहले हदीस मन के मनीदा और इब्न तैमिया खुद चो त बादशाह पीर जो करामत तवातुर सा माना का गाल जे करे एकड़ो मानू करे बकन ट्रेकन असी चंदासी टिन मानू ते गाल ते हलबो छा टिन जे गाल ते हलबो छा एकड़ी जे गाल ते हलबो छा पर हजारे लखे मानू हजरत गौसे आजम जो करामतूं बयान कन था मां एकड़ी करामत मुखे भी ॾाढी वणंदी आ पीर सैयद मेहर अली शाह जीलानी जे जी मशहूर नाता इस सूरत में जाना खां इस सूरत में जाना खां ते जाने जाना खां
सच्ची आखां ते रब दी शान आखां आवाम पढ़ायो सच्ची आखां ते रब दी शान आखां जिस शान तू शान सब बढ़िया सुभान अल्लाह मा अजमल तई कदे कदे भली गाड़ी ॾिसंदो न सुभान अल्लाह भली शे ॾिसंदो माशाअल्लाह से सुभान अल्लाह भलो हुस्न ॾिसंदो साईं सुभान अल्लाह भली तहां ॾिसण त न खपे इन जो मतलब इहो कोन त सुभाणे वञी परावल नंगन के माण्हू तंगे चए सुभान अल्लाह मौली साहब चयो पर भली शे ॾिसबी सुभान अल्लाह भली जगह इल्म फज़ल ॾिसबो चइबो सुभान अल्लाह पीर सैयद मेहर अली शाह के जो जलवा ॾिसण में आया न चइबो सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक किथे मेरे अली किथे तेरी सना वडाई ना हठ न हालांकि पीर मेरे अली शाह सैयद आलिम फकीह मंतकिया फलसफिया चोटी जो वडो बुजुर्ग अजकल जे करे के ज़ियारत थे त सजी दुनिया के बुधाया बाबा मुखे ज़ियारत थिया मां हेड़ो सुठो मुजी मथा हेतरी मेहरबानी सैयद पे किथे मेरे अली रिपीट बंद करी बाबा किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जालड़ियां हाथ मथे खड़ो सुभान अल्लाह मा अजमलक सुभान फकीर वेही रह तू जरे तो हेडे पासे वनी जरे हुन पासे पीर मेहर अली शाह जो बाबू सैयद नजर अली शाह जीलानी सिखन जो दौर हो हिकड़ी सिखियाणी माई उनके पेट थी थियो कुंवारी हुई पेट जो थियो त माइटन चयो त तोखे पेट के जो तू कुंवारी जे ही पेट मुखे साईं नजर अली शाह मा थियो साईं नजर अली शाह मा मुखे पेट थियो सिखन जो त नजर अली शाह त ॾाढो सुठो आलम हाफिज ऐं उन जे नाले ते केथो केथी चवी त उन मुखे पेट थियो हल त सैयद नजर अली शाह जे मामे जेको गोलड़ी शरीफ जो गादी नशीन उन वट हल उन के तहडियो त तुझे भाणे जे ही कम कयो आ सैयद नजर अली शाह जे मामे पीर फजल शाह वटाया साईं तां जे भाणे जे ही कम कयो पर बाजे भाणे जे के घुरायो बाबा दे हालवाल तो यो कम कयो अच्छा चई न मामा खुदा जाने तो तई पाण खबर आ त मां आलम आया मुखे तेरी का खबर ही साईं जो सिखयाणी माई तुझे मथा बी वई साईं जो मुखे खबर ही सिखन जो सही ये थोड़ी मनीदासी सच्चो आ सुबह जो टेम थींदो बाह बारी दासी उन बाह में के विझी चेक कंदासी सच्चो हुंदो त बची वेंदो कूड़ो हुंदो त सड़ी वेंदो सैयद नजर अली शाह जो त मां बाह में खिलण ला तैयार आया मां मदीने जे वीर जो बचड़ो आया छाप थी पवे मां बाह के अंदर वनी ता के साबित करे ॾेखारींदुस त वाकई मां सैयद सच्चो आया पर वा इल्जाम ता है इंसान सैयद मानू आलम मानू इल्जाम लगे अखन में लुणकन रोई रोई सुतुआ ख्वाब में निहारे बगदाद वारा जीलानी जान मथा बीठान साईं पहचान सैयद नजर शाह रोई पियो कि भला ता के खबर आस अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैहि छापियो चवी फरमाए तो औलियारा
हक कुनत इल्मे नसीब बेहिसाबो बेकिताबो बेअदीब वलियन के खुद खुदा पढ़ाईंदो ताके त सब खबरा ताके त सब जाना ताके त सब इल्म साईं फरमाइंदा मुंहिंजा पुट घबराजन सुबह जो टाइम से बाह में विझण हुनन जो कम आहे बाह के ठारण मो अब्दुल कादर जीलानी जो कम आहे अखिन में लुड़कन रोई रोई मामे वटायो मामा मामा रात बादशाह पीर दिलबर मुखे ज़ियारत कराई मामू बचे बाबा हाने तोखे केड़ी परेशानी हाने तोखे केड़ी लहरा हाने तोखे केड़ो लोडो आ घबरान सुबह जो टाइम थियो सैयद नजर अली शाह बादशाह निकतो फजल शाह जी अखन में लुड़क असा जी हेडी काती असा जो हेडो नालो मानू छा चंदा मुसल्लो विछाए बगदाद शरीफ दे मुंह करे चे तो पीर मुझा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हसनीनु आगिया वाह रबील वसील दाता मुझे दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा डाडिया तो जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अखिन में रुकन बड़ो वलिया पंजाब जो हजरत सखी सुल्तान बाहू जना खुदा जी दीदार ते मथे वनी पियो ॾिठई त गौसे आज़म साईं वेठो आ समझ में आयुस त इन दर खां सवा कम न थींदो इन दर खां सवा कम न थींदो पो शेर ठाई बगदाद शहर दे टुकड़े मक्सा करसा मीरा मीरा हूं मां बादशाह पीर जे शहर जे खट्टी खट्टी में वनी टुकड़ा वठा एतरे शान ई मकाम वारो चेथो सुन फरियाद पीरा त्या पीरा मेरी अर्ज सुनी कन धर के ओ शाहे जीलानी महबूबे सुभानी माता जी साईं वारन जी दरगाह ता अर्ज कयांस तो ता कयो न कयो ता तो वही वेठा चुप कयो मा जा कया शाह जिलानी महबूबे सुभानी मेरी खबर लियो झट करके ओ पीर जना दे बाहू ओ कती लग दे तरके हो गौसे आजम जो बच्चो आ सैयद सच्चो आ अखिन में लुड़कर सैयद नजर अली शाह जीलानी मेड़ में आयो मैदान में आयो पंजाबिन जे पंचायत में आयो आ पंजाबी पे चवन ओ सैयद आखिरी ख्वाहिश तुझी केड़ी आ जे तो से आखिरी ख्वाहिश भी कने इजाजत दियो त बरकातुल नफल पढ़ा दुआ कया उन का बाद में भली मुखे बाह में विजो चंगा साईं भली ता नमाज पढ़ो हजरत सैयद नजर अली शाह बादशाह नमाज पढ़िया अखिन में लुड़कन रोई दुआ गुरिया ओ सखत तेल खणी आया सैयद नजर अली शाह जे जिस्म ते प्यारीन तेल हणी ज्योति लीहन कुलना या नारो कूनी बरदम सलाम अला इब्राहिम जे हजरत इब्राहिम ते बाह बाग बंजी वैया इ सैयद जे वे जो बाह न पई अचे जन ब्या असली तेल ना है असली तेल होजे हां त बाह वठी वने हां बेन चयो भला सरदार साहब तू वन भला
असली तेल खणी आ सरदार घर वियो सुठो तेल खणी जमीन ते जो हणी तीली हणे तीली जो लगी बाह बची वई पर जरे सैयद जे मथा जो तीली हणे बाह जो मान ले वठण ला तैयार ना आया आम बार ना है आम बच्चो ना है आम मानू ना है बगदाद वारे जीलानी जान जो बच्चो आहे बाजू में वेजी कानई दी सांस मां वेजी नहीं दिस कदमन ते करीब प्या माफी मिले फकीर इनखे चइबो थी हाणे मां चवां मां फकीर आं थुॾो लॻे थाबो मिले चिड़ी पवंदो मां फकीर आं केर घटि वधि ॻाल्हाए वञे फकीर छा चवंदो हज़रत फिटाई साहब रहमतुल्लाह अलैह बयान कयो फरमाए तुझे पाई जोगी थिया कर हाल फकीरी जे विख विख मिलनी कारियूं तब चवंदो चज जी कावड़ पजे कल्ब जी पानी वागुर पी संदो सामूसी तो के लोडो नचे वल काज़मीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन सैयद असां खे माफ़ी दे तोखे हाणे न जे माईअ तोखे इल्ज़ाम हयो न हाणे इन माईअ खे बाह में था विझो सैयद तो चवे न हू चवनी तू मचो वाता वराई न सही न इनखे छो विझंदो मां हुजां त चवां सां विझो ख़बर पइजे हां मूंसां फिटायो अथसि फकीर सां हाणे ख़बर पवंदी न माईअ जी फरमाए तू हू चवनी तू मचो वाता वराए अग अगराई जो करे खता सो खाए पाद में पाए वयो कीने वारो की लकी ॾाढियां चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह ए आरफ बिल्लाह वली है पर मेहरबानी केजी सही हजरत सैयद अब्दुल कादिर जीलानी गौसे आजम पीरन जे पीर वली कामिल आरफ जी मेहरबानी फजल शाह के बुधायो साईं तहां जो बाणे जो बाह खां निकरी वियो जे बाबा जल्दी कयो यारी कयो खैरात कयो उन इलाइके में एकड़ो मजजूब बुजुर्ग रहंदो हो ओ तकड़ो 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 हजरत पीर फजल शाह जे दरवाजे ते आयो जे पियो पीर फजल शाह ॿियन खे मिठाइयूं खाराई थो मूंखे मिठाई कोन थो खाराई जे थो तोखे मिठाई छो खाराया तोखे छो मिठाई ॾियां हथ पंहिंजा ॾेखारी हथन ते टांडन जा निशान जे थो पीर फजल रात बगदाद वारी जीलानी जान मुखे ज़ियारत कराए हुक्म दिनो सुबह जो टाइम थींदो मुझे बच्चे के बाह में विझंदा बाह में विझण हुनन जो कम बाह के परे करण तो मजजूब जो कम आहे वलियन के ताकतूं हदीस शरीफ कुदसिया सहीया बाबिन जे सामू हदीस पढ़ंदो न चंदा बाबा ये हदीस ज़ईफा हाणे तव्हां मूंखे ॿुधायो हिकिड़े आलिम वरी ज़ईफ सही हसन ही हदीस जा इस्तिलाह आम माण्हू त कोन सम्झंदो न पर तव्हांखे चवंदा बाबा ये हदीस ज़ईफा तव्हांखे ख़बर ई कान्हे जान उन्हनि खे तई जो जेका हदीस कुदसिया बुखारी शरीफ मुस्लिम में नबी सही तो चए तो खुदा तो फरमाए मन आदा ली वलियन फकद आज़मतुहु बिल हर्ब जे मुझे वली से दुश्मनी रखी मां रब सां जंग जो ऐलान थो कया अल्लाह बिन मानन सां जंग जो ऐलान कयो आहे एकड़ो व्याज खोर सां जेको व्याज खाए इन जे करे मां पंहिंजे तकरीरुनि में चवंदो आहियां त तई आलमन खां व्याज जा मसाला पुछो घणा माण्हू जेके मसाला व्याज जा हूंदा बि कोन उन्हनि खे चवंदा व्याज ते करे भलो हल इहो आहे त माण्हू को बि कारोबार करे
को बि वापार करे पहिरियां के आलम सां के मुफ्ती सां राबतो करे उनखे चवे साईं ही जेको मां वापार कयां थो व्याज में त न आहे, हराम त न आहे, नाजायज़ त न आहे, त जीअं ख़ुदा जे अज़ाब खां माण्हू बची सके। अवां वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो त मां तव्हांखे नबी साईं जी हदीस ॿुधायां, पर का बि ज़ुबान ख़ामोश न रहे, सभई मिली करे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ला यज़ालु अब्दी, इन हदीस जा लफ्ज़ ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफ़िल हत्ता अहबब्तुहु फ़इज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मउ बिही व बसरहु अल्लज़ी यबसुरु बिही व यदहु अल्लती यबतशु बिहा व रिजलहु अल्लती यमशी बिहा। वरी कन रिवायतुन में वलिसानहु अल्लज़ी यतकल्लमु बिहा वलिसानहु अल्लज़ी यतकल्लमु बिही। खुदा तो चवे वली मुझी इबादत करे करे या सूटा हणी 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 चे बाबा तुम दुखा तमा से क्या तुम घोट तमा प्यास ही है ना, बाकी चवे त इबादत कर, रियाजत कर, जिक्र कर, अल्लाह जी याद में महवर खुदा जी नफली इबादत करे 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 उन मकाम ते वली पहुंचंदो। खुदा तो चवे मां उनखे पंहिंजो महबूब बनाईंदुस। जॾहिं मुंहिंजो महबूब थी वेंदो मां रब उन जा कन थी वेंदो आहियां, जंहिंसां ॿुधंदो आहे उन जा हथ थी वेंदो आहियां, जंहिंसां पकड़ींदो आहे उन जा पेर थी वेंदो आहियां, जंहिंसां हलंदो आहे उन जूं अखियूं थी वेंदो आहियां, जंहिंसां ॾिसंदो आहे उन जी ज़बान थी वेंदो आहियां, जंहिंसां ॻाल्हाईंदो आहे ज़ाहिर में त हथ वलीअ जा हूंदा आहिनि, हक़ीक़त में उन हथनि में ताक़त मां रब जी ज़ात जी हूंदी आहे। साईं मियां अब्दुल्ला फ़कीर साईं जी मशहूर करामत सैर फ़कीर साहब खान मूंखे ॿुधाई त साईं हिते वेठा ॿ डाटसनूं वयूं, साईं नाले वेठो रहमतुल्लाह अलैह जलसो, साईं खे हिकिड़ी डाटसन खणण ॿी डाटसन फ़कीरनि जी, त हिकिड़े फ़कीर हिते वेठे चयो साईं डाटसन वारा अञा कोन आया, डाटसन वारनि देर कई। साईं मियां साहब फरमायो बाबा डाटसन सद्धू जा पोतिया 20 मिनटन में अची वेंदी। हाणे साईं त वेठो आहे पंहिंजे दरगाह ते, हिते वेही करे खुदा जे वलीअ चयो सद्धू जा डाटसन पोतिया, तंहिंजो मतिलबु आहे त हदीस सची आहे। हदीस में छा आहे त वलीअनि जे अखियुनि में अहिड़ा त पावर पैदा थींदा जो वली वेठो त हिन दरगाह ते हूंदो सदूजा खैरपुर मोरो शाहपुर हैदराबाद पर कायनात जो ज़रो ज़रो अल्लाह पंहिंजे वली अल्लाह ज़ाहिर करे छॾींदो आहे। चओ सुभान अल्लाह। साईं जो सदूजा दर्शन पोती आहे 20 मिंटनि में अची वेंदी, देरी करण थी 20 मिंट जा डाटसन जे ठका कयो। ए थे खुदा जा वली, ए थे आरफ बिल्लाह जन दुनिया जे मलामतुन के खां न लहरायो, अल्लाह जे हबीब के राज़ी ऐं अल्लाह जी ज़ात के राज़ी बनाए ॾेखारियो। असां जे सिंध जो वॾो आलिम हज़रत मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी शहीद नक्शबंदी बुजुर्ग ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी शरीफ वारे जो मुरीद आ, वडो वलिया एतरो नबी साईं जे दरबार जो दादलो। सिंध में कलोड़न जी हुकूमत हुई, कलोड़न जो बादशाह हो मीर सरफराज खान कलोड़ो। उन मीर सरफराज जे ज़माने में तालपुर कलोड़न जा गुलाम हा, कलोड़न जा नौकर हा, कलोड़न पंहिंजूं जागीरूं तालपुरन खे ॾिनियूं, पंहिंजे मिल्कियतूं तालपुरन खे ॾिनियूं, कन कन इलाइक़नि में बादशाहियूं बि तालपुरन खे ॾिनियूं। उन्हनि बादशाहनि में सिंध में मीर बजार खान बादशाह बनायो वियो, पर हुकूमत कलोड़न जे ज़रिए मिलियसि। ओ मीर बजार खान मदीने वियो, हज ते वियो, हज जे
दौरान कलोड़न उन टालपुरन जो बादशाहियों खसे छड़ियों उन बाजार खान के खबर पईया अखिन में लुड़काने सिधो मदीने जे मीर जे दरवाजे ते सरकार जे दरबार में वनी ताड़ नहीं अदा हाणे पाकिस्तान में वठ वठावा साईं तेल चढ़ियो 300 रुपया तेल 500 रुपया साईं फलाणो साईं टीड़ो हाणे मां तहां खां तो पुछां अगे मुसलमानन ते तकलीफ़ूं ईंदियूं सलाह शरीफ पढ़ाईंदा इहा आहे अल्लाह ॻाल्हि जो अगे तकलीफ़ूं ईंदियूं मदीने जी मुंह करे चंदा झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भर या रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माली से गोवर या हबीबल असी तुझा बचा तुझा अमर तुझी अबो तुझो सही लगी नगेदार तू आई हथ में देखन जा करम कर या रसूल पुकारिया थो पुनल तोखे खणी हथड़ा मदीने दे साईं बदी बाहूं करया ताहूं तुझे दरिया रसूल अल्लाह अजब वेही तुम फुलन में ही नौशहरे में ही नवाबशाह में ही कराची में ही मां खुदा तो कसम खणी हिनन फकीरन जे दरगाह ते तो चवा जे दिल हुंदी न इश्क हुंदी अखिन में लुड़क आणे मदीने दे मोह करे सड त करे दिसन बाजार खान अखिन में लुड़कर चाहे पियो हबीब मुझी हुकूमत कलोड़न खसे छड़िया मानू चंदा नबी वट केड़ी ताकत नबी वट छाहे मां चवा तो खजाना त खुदा जाहिर मिल्कियत त खुदा जिया हुकूमत खुदा जिया अजब हुकूमत जो कुंजू खुदा बेके जे हथ में न मदीने जे मीर जे हथ में दिनुर सरकार जे के चाहिन नवाजीन जे के चाहिन अता फरमाईन जब भी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह साईं मियां इसाक फकीर साईं मियां मुबीन इमां असी ज्यादा चऊं साईं पेशानी असांजी हुजे हरम तो नबी जी जब भी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह यही तो मेरे जीने का सहारा या रसूल देखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह साईं के जो से असांजो के जलवा देखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल देखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह देखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह खुदा का जीते जी कर लूं नजारा या रसूल अल्लाह फकीर बांग दियो कन में बांग दियो हबीबे खुदा जो हरम रहमत जो करम सरकारी मदीना जे दरबार में मीर बाजार खान चयो साईं मुका हुकूमत कसे जनियो साईं फरमायो ओ बाजार सिंध में मुजो एकड़ो आलम थई असी आलमन के चा जनाऊ मायो मुल्लो मुल्लो आ बस मुल्लो मौलवी ते नजर पवंदिस कावड़ वठंदिस मुल्लो पियो मनी तुझी मुझे नजर में हो मुल्लो आलम हाफिजा
बाज़ार पटको बजो दाढ़ी बजो पियो दाढ़ी रखियो पियो घुमे असी चंदासी बाबा आम माण्हू पर बाज़ार खान के साईं पिया फरमाइन ओ बाज़ार हुकूमत थी वापस खपई हा साईं फरमायो सिंध में मुझे दीन जो आलम थई उन वट वञ नालो कोन खयूं त केड़ो आलम बाज़ार खान तकड़ो तकड़ो निकतो हैदराबाद कराची कई सिंध जा शहर घुमियो किथे भी उहा नेमत नसीब न थी सिधो मखदूम अब्दुल रहीम जे दरबार में आयो जड़े बाज़ार खान आयो तो मखदूम साहब खलीफन खे जो खलीफा अचो 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 बाहर हलू अज मदीने जो साईं जो मेहमान पियो अचे सरकार मोकलियो थस या अदब आन तहजीम आन तकरीम आन निस्बत जो ख्याल आन बाज़ार खान पान बाहर निकतो हजरत मखदूम साहब ने तो बाज़ार घोड़े ते पे वचे मखदूम साहब फरमाए बाज़ार मता चवी मां तुझे करे आयो आया ओ काना काणू हो फरमाए ओ काना तू पान को ना आयो आ तो के मदीने जे साईं मोकलियो आ ये तुझी इज्जत न मां मदीने जे मीर जी इज्जत करे रयो आया जे तो साईं हुकूमत वठी दे वापस खपे फरमायो लश्कर घणो थई 4000 लश्कर आ होड़े खणुआ सही होड़े त हज़ारे माण्हू हन सही फरमायो खटे वींदे हुकूमत मिली वींदी जे तो क़िबला साईं लश्कर त थोरो आ सही फरमाइन था वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्र व अंतुम अज़िल खुदा बदर में एकड़े पासे नबी जा 313 सहाबी बे पासे 1000 काफिर उन हज़ारन के खुदा उन 313 जे जरिए शिकस्त ॾिनी आ घबरा तुझे मथा अज आम माण्हू जो न तुझे मथा अल्लाह जे वली मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी जो हथ मुबारक आहे घबरा न परेशान न थी जा साईं होड़े हज़ारे माण्हू सरफराज कलोड़े के खबर पई बा बाज़ार खान लश्कर वठो पियो अचे वेर थींदी सरफराज अचो बाज़ार के माण्हू किथे 4000 माण्हू इहो विढ़ंदो मूंसां पंहिंजे खलीफ़े के पेरोज पिताफी के ची बाबा लश्कर वठ घणा माण्हू अथसि 4000 3 4 जी 10 15000 माण्हू अची वञ इन्हनि खे सटे मोटे कुटे मोटरा अच ख़बर पइन हज़रत मखदूम साहब के बाज़ार पियो चए सही हेॾे 10000 माण्हू असां जा 4000 असां खे त मारे विझंदो हज़रत मखदूम साहब जलाल में आया उते हिकिड़ो हमरा बीठो उन जे ॾाढ़ीअ में हथ विझी फरमायूं ही पेरोज जो सिरा ही पेरोज जो सिरा अरे लहरान अॼु तोसां मुहम्मदी शेर कदा है हिते बि तुंहिंजी फतेहा ऐं इंशाअल्लाह ताला क़यामत में बि तोखे फतेह वठी ॾेखारींदुसि सुभान अल्लाह ए थी वली इन्हनि जे हक़ में हुकूमत आहे ख़ुदा उन्हनि खे ॾिनी आहे पर असांखे सुञाण हुजे सम्झ हुजे जे चाहीं थो मिले जन्नत ख़ुदा वारनि जी ख़िदमत कर है जे चाहीं तो मिले जन्नत खुदा वारन जी खिदमत कर घुरी जे रब संदी रहमत खुदा वारन जी खिदमत कर भलागी वे ऐसा बागे भलारन जी गुलामी में मिले तो फैज आई फरहत अतखड़ी जो खुदा वारन जी खिदमत कर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सरफराज कलोड़ी जो लश्कर 10,000 मथे माण्हू तकड़ा तकड़ा प्याचर हेल बाजार खान के दिल में डब्बा खौफा वो जो लश्कर हार जी न वने वो जो लश्कर पोते न थे हज़ारे माण्हू जो डिठो हिन जो लश्कर हेडे भगो हु अगते निकरी विया जे माण्हू जे दाढ़ी जे हथ में हजरत
मखदूम साहब हथ विधो उन माण्हू जो तीर उछलियो तलवार हणी पेरोज अगवान जो सिर मखदूम साहब जे कदमन में खणी आंदई अल्लाह ताला मखदूम साहब जे सदके में उनके बादशाही वापस वठी ॾिनी असांजो बेक़दर माण्हू वलियन जो बुजुर्गन जो फकीरन जो कदर कबो अल्लाह ताला तहां के इन सुणी दरगाह ते साल साल ते अचण तौफीक नसीब थो करे साईं मियां अब्दुल्ला फकीर साईं मियां इसहाक फकीर जेके वॾा बुजुर्ग नक्शबंदी तरीके जा उन्हनि पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जी याद में गुज़ारी मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी साईं जी शहादत खैरपुर ज़िले में थी हिकिड़े हिंदू ठाही मढ़ी पर उन मढ़ीअ में किश्तो हुजे उन किश्ते के चवे उडाम त किश्तो उडामी पाणे वञी मानी वठियो अचे पाणे वञी हलवा वठियो अचे पाणे वञी पाणी वठियो अचे असांजा राजन जा राज मुसलमान उन किश्ते के उडाम ते ॾिसी हिंदू पे थिया मखदूम अब्दुल रहीम के ख़बर पई पाण किरोड़ में ऐलान कयूं आहे को दीन जे लाइ कुर्बानी ॾियण वारो 72 ॼणा निकिता जे इमाम हुसैन सां घणा ॼणा हवा इमाम साहब जी हिन महीने में विलादत या हुसैन इब्ने अली तो ते सलाम तहां पढ़ायो इमाम पाक जी नजर थी हुई न बेड़ा पार या हुसैन इब्ने अली तो ते सलाम शेरे हक शेरे जली तो ते सलाम फातिमा जो दिल रुबा फर्जंद तू जात आप जी भली तो ते सलाम अर्ज हिन इदरीस जो मिठड़ा मनी आहते है कर हली तो ते सलाम मखदूम साहब जो बाबा निकरो हलो शहादत माणियो